जरवार में अव्हांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहिया सज्जाद गबोल। मीरपुर माथिलो में जरवार फाटक आवाम लाइ अज़ाब बणियल आहे। जेका रेलगाड़ी जे अचण महिल फाटक बंदि हुजण करे कलाकनि जा कलाक फाटक खुलण जे इंतज़ार में अवाम शदीद गर्मी हुजण करे वॾे अज़ाब कहर जहिड़ी गर्मी जे करे वॾी मुश्किल में हूंदा आहिनि। इन्हनि फाटक खां गुज़र कंदड़ शहर वॾे तादाद रश हूंदी आहे। मोटरसाइकिल सवार ऐं कार या वॾी गाॾी गुज़रण सां पूरो कलाक लॻी वेंदो आहे। फाटक क्रॉस करण महिल मर्द या औरतूं नंढड़ा ॿार बीमार हुजण करे काफ़ी दफ़ा हिन कहर जहिड़े गर्मी में घणा ई दफ़ा आवाम जो बेहोश थियण जो सबबु बणिजी चुका आहे। उहो रश ऐं गोड़ गुमसाहण करण सां थिए थी, पर तक जे MPA या MNA वारे इन ई मीरपुर माथिलो जरवार फाटक खां लाइल्म आहिनि। तोड़े जो DC घोटकी मीरपुर माथिलो जे टाउन कमेटी जो चेयरमैन को ख़ासि ध्यानु न ॾिनो, पर आवाम वॾी परेशानी खां मुंहुं ॾेई रही आहे। शहरियुनि में पंहिंजे तक MP नादिर अकमल लगारी ऐं MNA ख़ादिम अहमद लुंड अपील कई आहे। मीरपुर माथिलो फाटक खे इंद बाईपास या फ्लाई ओवर ठहिराए ॾिनो वञे, आवाम बेचैनी ख़तमु कई वञे।